सिंध जे नाले वारे रागी उस्ताद मोहम्मद यूसुफ जी 24वीं वरसी मल्हाई पई वञे। हू विछड़ियो आहे पर गायल कलाम अॼु बि झर जंग में गूंजी रहिया आहिनि। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। माड़ियूं भाया थी माताम में मारन ले आहे इहा दिल मांदी या मौला वरिह विहामी सिंधी मौसीक़ी ऐं राग खे पंहिंजे कमाल फन वसीले सॼी दुनिया में सुञाण ॾींदड़ महान रागिन मंझां उस्ताद मोहम्मद यूसुफ जो नाम बि मथां नज़र अचे थो। नाले वारो रागी उस्ताद मोहम्मद यूसुफ 14 जनवरी 1942 ईस्वी ते हैदराबाद शहर जे टंडो तैयब वेझो 3 नंबर तलाह जे दीन अली शाह पाड़े में लौंग फ़कीर जे घर में जनम वरितो। संदसि वालिद बहितरीन ढोलक नवाज़ हो, जंहिं करे मोहम्मद यूसुफ खे नंढे लाइक़ो ई फन पंहिंजे विसे में मिलियो, जंहिंखे हुन पंहिंजी महिनत ऐं मोहबत सां अॻिते वधायो। मोहम्मद यूसुफ रुगो 10 वरनि जी ॼमार में राग जी सिख्या वठण शुरू कई ऐं मुख़्तलिफ़ रागनि ऐं रागणियुनि बाबति न सिर्फ़ ॼाण हासिल कई पर हू मौसीक़ीअ जे मैदान में कुल वक़्त ई काहे पियो। आलम सारा लॻिया मिया वेंदा तैनू कल नकाई बंदा पवंदी है, तैनू कल नकाई बंदा पवंदी है। 1972 ईस्वी में हुन रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां सुर मुमल राणे मां पहिरियों कलाम आ राणा रह रात रिकॉर्ड करायो। उस्ताद मोहम्मद यूसुफ खे राग में सुर राणे ते ॼणो घणो उबूर हासिल हो ऐं हुन खे राग में राणो ॻाइण सबबि तमामु ई घणी शोहरत हासिल थी। उस्ताद मोहम्मद यूसुफ गज़लनि, गीतनि, काफ़ियुनि ऐं वायनि समेत ॿियनि सिन्फ़ुनि में बि घणो ई पाण मल्हायो। हिन केतिरनि ई फिल्मुनि लाइ पिणु लाज़वाल गीत चया। उस्ताद मोहम्मद यूसुफ उहो अकेलो रागी हो जंहिं सिंधी मौसीक़ीअ खे तमामु घणो सुरनि जो सरमायो अता कयो ऐं हू अकेलो रागी हो जंहिं पंहिंजे फन जी बेहद ख़िदमत करण ते मनता तौर सभ खां पहिरीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अवॉर्ड हासिल कयो। उस्ताद मोहम्मद यूसुफ 4 भेरा शाह लतीफ़ अवॉर्ड, 4 भेरा कलंदर शहबाद अवॉर्ड, 3 भेरा सचल सरमस्त अवॉर्ड ऐं ॿिया केतिरा ई सरकारी ऐं गैर सरकारी अवॉर्ड ऐं एज़ाज़ माणिया। सिंध जो ही सुरीलो उस्ताद रागी मोहम्मद यूसुफ 14 फरवरी 1997 ईस्वी ते हिन फ़ानी जहान मां लाडाणो करे वियो, पर मौसीक़ी लाइ संदसि कयल ख़िदमतूं हर दौर में यादि रखियूं वेंदियूं। भली पिया विड़न सुणा भली पिया विड़न भली पिया विड़न सुणा भली पिया विड़न पर हुजन हयाती रुठो ई रहन।